पेश कंदो मोहम्मद नकी चन्ना जंहिंजो तालिब गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सोबे देरे सां आहे। आवाज़ समात नज़र मोहम्मद नकी चन्ना। दिलड़ी थी चवे स्कूल वञा बाबल तो चवे हलगा हते हल जी जल्दी चवे वञ झारे दिलड़ी थी चवे स्कूल वञा बाबल तो चवे हलगा हते हल जी जल्दी चवे दिलड़ी थी चवे स्कूल वञा बाबल तो चवे हलगा हते जी जल्दी चवे वञ झारे हकिल स्कूल वञा बाबल तो चवे हलगा हते जी जल्दी चवे वञ झारे कणी संज पया दूर कबो दस्तूर वाला दिलड़ी थी चवे स्कूल वञा बाबल तो चवे हलगा हते हल जी जल्दी चवे वञ झारे हकिल मां बेट के तो किरदार चवा मिट्टीअ के मन ठार चवा मां बेट के तो किरदार चवा के मन ठार चवा मां हर हर तो इज़हार करया मां धरती तो प्यार करया मां हर हर तो इज़हार करया मां धरती तो प्यार करया साहित जागाया गीत लिखल साहित जागाया गीत लिखल को साथ दियो भरपूर वाला दिलड़ी थी चवे स्कूल वञा बाबल तो चवे हलगा हते हल जी जल्दी चवे वञ झारे हकिल इन नड़े स्टूडेंट के लाइ असांजी भेण अजनफी शाह 2000 जो इनाम उनके पेश करे। साईं फैज़ अली केसवानी साहब जन में पंहिंजो अजरक लाइ तोहफ़े तौरु ॾिनो आहे।
लिख के दिए थे। माशाल्लाह